अस्सलाम दोस्तों, बदन मेहरान स्टूडियो में आए हो साले बेवर सलाम पेश करे तो उम्मीद है खुश हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं हैदराबाद में हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत वटि असांजी पहुता आहियूं जेके पाण सॼी ज़िंदगी तमामु घणी महिनत कशाला कटियूं ऐं उन खां पोइ संदसि कई फील्डनि में पंहिंजो नालो मञरायूं। पर पाण जेका संदसि फील्ड रही उहा संदसि तालुक़ु रहियो उहो एग्रीकल्चर सां त रहियो ई रहियो, पर जेकी पंहिंजी संदसि जॉब हुई उहा पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन में रही ऐं उन सां खोड़ सारे स्टेशन्स ते पाण मैनेजर रहिया, जनरल मैनेजर रहिया ऐं मुख़्तलिफ़ जेको मनसबनि ते रहिया, मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में रहिया। ऐं संदन वॾी ख़ुशनसीबी त पाण काफ़ी टाइम मदीने शरीफ़ में रहिया ऐं उन खां पोइ मके शरीफ़ में रहिया, दुबई रहिया ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते मार्केटिंग जे शोबे में, पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन जे मार्केटिंग शोबे में। उन खां अलावा ॿियो हिकिड़ो जेको वॾो पाकिस्तान जे अंदरि कारनामो थियो हो, हिकिड़ो इंडिया जो जहाज़ पाकिस्तान जो जहाज़ जेको हाईजेक कयो हो इंडिया जे माण्हुनि, उन टाइम ते पाण हैदराबाद स्टेशन जा मैनेजर हुया। अचो तव्हां सभिनी जी मुलाक़ात करायूं था जेके पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन सिंध जा जनरल मैनेजर थी रिटायर थिया मोहतरम जनाब सैयद शुएब अख्तर शाह साहिब असां सां मौजूदु आहिनि। अचो तव्हांजी हुन सां मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम अदा। साईं शुएब अख्तर शाह, तव्हांजा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां हूं जो तव्हां बज़म मेहरान खे टाइम ॾिनो। ऐं साईं यकीनन साईं शुएब अख्तर शाह त कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे, पर आउं चाहींदुसि त अॼु जे नौजवाननि खे साईं शुएब अख्तर शाह जो मुकमल तारीफ़, संदन बाबा साईं जो तारीफ़ ऐं संदन ख़ानदानी थोरो पस मंज़र जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां। पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजी चूंड कई। असां कंहिं लाइक़ु कोन आहियूं, असां फ़क़ीर माण्हू आहियूं ऐं मुंहिंजो तालुक़ु मटियारी सां आहे ऐं इंशा अल्लाह ताला हले पियो ऐं इहो रहंदो ईंदो जेसि ताईं ज़िंदगी आहे। मुंहिंजे वालिद साहिब जो नालो मोहम्मद हुसैन शाह मरूम। असां पाण में 4 भाउर आहियूं माशाल्लाह। ऐं अलहमदिल्ला मुंहिंजी एजुकेशन प्राइमरी खां वठी तक़रीबन ईअं सम्झो इंटर ताईं उहा मटियारी में थी। छो जे प्राइमरी मटियारी जे प्राइमरी स्कूल मां मैट्रिक जेका आहे मूं हाई स्कूल मां कई ऐं उन खां पोइ मुस्लिम कॉलेज हैदराबाद में बि दाख़िला वरिती, पर उनजे ॿिए साल मटियारी में बि कॉलेज स्टार्ट थी वियो शाम जे टाइम ते। अच्छा। थोरो पढ़ाई जो शौक़ु वधीक हुयो त वरी उते बि एडमिशन वठी छॾी। वाह वाह। मुस्लिम कॉलेज मां बि इंटर कई त वरी मटियारी मां बि इंटर कई। अच्छा, ॿिन्ही होॾां साइंस में कई, हेॾां आर्ट्स में आर्ट्स में कई। अच्छा। कई। वरी अलहमदुल्ला सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती, ऑनर्स इकोनॉमिक्स कयो। माशाल्लाह। ऐं अलाह साईं जा शुरू खां वठी करम रहिया आहिनि। नंढपण खां असांजी फैमिली मज़हबी फैमिली रही आहे वाह वाह। ऐं नंढपण खां निमाज़ रोज़ो तरावी इहे सभु कम कंदा हुआसीं। वालिद साहिबु इहे ई ॾसींदो हुयो। पाड़े में असांजी पंहिंजी मस्जिद हुई, क़ुर पाक बि उते पढ़ियासीं मस्जिद मुनारा में। माशाल्लाह। ऐं जॾहिं मूं ऑनर्स इकोनॉमिक्स में एडमिशन वरिती त ख़बर पई त कुझु डिप्लोमा कोर्सिस आहिनि 9 मंथ्स जा, उहे बि थियनि था। मूं डिप्लोमा बैंकिंग कयो, डिप्लोमा पब्लिक एडमिनिस्ट्रेशन कयो, ॿिए साल 3 साल डिप्लोमा सोशल वेलफेयर कयो। वाह वाह। ऐं अलाह साईं जी एॾी वॾी महिरबानी थी त हिते त मैट्रिक इंटर में आउं 2nd डिविजनर हुउसि, पर पोइ यूनिवर्सिटी में सेमेस्टर सिस्टम हो, वरी कॉम्पिटिशन बि हुयो ऐं पंहिंजो पाण खे प्रूफ करिणो हो। छो जे ॿिया मुंहिंजा भाउर कज़िन्स वग़ैरह शुरू खां जे हैदराबाद पढ़िया ऐं मूं ते इहो लेबल हो अथई त मटियारी पढ़ियो आहे। अच्छा। त अलाह साईं जी महिरबानी थी त आउं इकोनॉमिक्स में मूं गोल्ड मेडल खयो। माशाल्लाह। फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन आई मुंहिंजी ऐं हेॾां 2 डिप्लोमा थी विया। उन खां पोइ मुंहिंजी सिलेक्शन थी वई MBA में, मूं अप्लाई कयो हुते, मास्टर ऑफ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन। सही। सिंध यूनिवर्सिटी में MBA खे 2 साल गुज़रिया हुआ, 4 असांजो बैच हुयो। पोइ MBA में बि अलाह साईं महिरबानी कई त उते मूं पाण खे मेंटेन रखियो ऐं वरी बि गोल्ड मेडल खयो ऐं फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन आई। इन बिटवीन इहे जेके 2 साल ग्रेजुएशन खां पोइ वारा हेॾा MBA कयमि मॉर्निंग में ऐं शाम जो क्लासिस थींदियूं LLB जूं, मूं LLB बि करे छॾी ऐं अलहमदिल्ला उहो बि क्लियर करे छॾियो। सो एजुकेशन वाइज़ त मुंहिंजो सॼो इहो आहे त अलहमदिल्ला पढ़ियासीं ॾाढा सुठा। ऐं उन खां पोइ जीअं ई मूं पास आउट कयो MBA मां त महीने खां पोइ एडवर्टाइज़ अची वई त लेक्चरशिप जूं जॻहियूं ख़ाली आहिनि सिंध यूनिवर्सिटी में। सही। मूं हुन ते अप्लाई कयो त पूरी सिंडिकेट वेहंदी आहे, 8-10 माण्हू हुया। इंटरव्यू कयूं ऐं मूंखे मुंहिंजी सिलेक्शन थी वई एज़ लेक्चरर MBA में यूनिवर्सिटी ऑफ सिंध। जी सही।
पोइ उहा मुंहिंजी हली पई थिए त कराची थोरो वञणु थियो कंहिं चकर ते, त ख़बर पई त ॿिए ॾींहं ते PIA जा इंटरव्यू पिया थियनि। अच्छा पोइ ॾाढी कोशिशि कयमि पर किथां कामयाबी न पई मिले। को दोस्त सीनियर हुयो, उहो PIA में सिलेक्ट थियल हो कुझु महीना पहिरियां। उन्हनि चयो त हलूं था एम्प्लॉयमेंट में, उते हलियो था एप्लीकेशन ॾियो। अलाह साईं जी महिरबानी सां उहो वियासीं, एम्प्लॉयमेंट मैनेजर पहिरीं हेॾा होॾा थोरो कयो पिए, पर पछाड़ी में चऊं हिन खां वठी छॾियो पेपर, ठीकु आहे जस्ट फॉर इंटरव्यू ई अची वञे। ॿिए ॾींहं ते इंटरव्यू में वियुसि त मुंहिंजा 8 क्लास फेलो बि हुया हुते, 10 माण्हू ॿिया बि हुया। इंटरव्यू थियो, अलहमदिल्ला ॾाढो सुठो इंटरव्यू थियो, कलाक खनि इंटरव्यू माशाल्लाह हलियो। सही पछाड़ी में ख़बर पई त कुझु वक़्त खां, महीने खनि खां पोइ त सिलेक्ट थी वियो आहियां PI में PIA में। वाह वाह MBA बेसिस ते असांखे डायरेक्ट ग्रुप 6 सीनियर ऑफिसर करे खयो वियो। वाह वाह PIA में ग्रुपिंग हूंदी आहे 1 खां वठी 4 ताईं, 3 ताईं असिस्टेंट वग़ैरह, 4 में सुपरवाइज़र, 5 में ऑफिसर, 6 में सीनियर ऑफिसर, सही पोइ 10 में जनरल मैनेजर हूंदा आहिनि जेके मखसूस हूंदा आहिनि। 1986 22 सितंबर मूं जॉइनिंग ॾिनी PIA में। वाह वाह पैसेंजर टैरिफ सेक्शन हो मार्केटिंग जो, उहो मिलियो। साईं पोइ यकीनन तव्हां इहो पोस्टिंग तव्हांजी थी वई, PI में सिलेक्शन थी वई, पोइ भला कहिड़ियूं ज़िम्मेदारियूं तव्हां ते रहियूं या कहिड़ी तव्हांजी परफॉर्मेंस रही जेका ॿियनि जे भेट में बहितर रही? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी पहिरीं पोस्टिंग थी वई डोमेस्टिक स्टेशन नवाबशाह ते, हाँ ऐं 1988 में। 1 नवंबर 88 ते मुंहिंजी पोस्टिंग थी। 10 ॾींहं चार्जिंग जा हूंदा आहिनि, चार्ज सही वरितीसूं। सही उन खां पोइ मार्केटिंग त मुंहिंजो पंहिंजो शोबो हो, पर बीइंग स्टेशन हेड सभु अच्छा ज़िम्मेदारियूं मुंहिंजूं हूंदियूं हुयूं। अच्छा ऐं वरी को अहिड़ो अफ़सर ॿियो ज़िम्मेदार एयरपोर्ट साइड ते न मिलियो। असिस्टेंट सुपरवाइज़र वग़ैरह हुया, फ्लाइटूं बि मूंखे लुक आफ्टर करणियूं हूंदियूं हुयूं, डिलेस वग़ैरह, VVIP फ्लाइट्स हैंडल करणु। सही पोइ उन में कोशिशि कईसूं सिखण जी, ऐं अलाह जे सही करम सां इलाही कुझु सिखी वियुसि। वाह वाह मुंहिंजो पंहिंजो कमु, एयरपोर्ट साइड जो कमु, विदे सिविल एविएशन जो कमु, जेको टावर ते वेही जहाज़नि खे मॉनिटर अच्छा कंदा आहिनि या हलंदियूं फिरंदियूं आहिनि। छो जो हिकिड़ी मथे डोमेस्टिक ट्रैफ़िक हूंदी आहे, उन जे मथां इंटरनेशनल ट्रैफ़िक हूंदी आहे। सही उहे जेके ट्रैफ़िक हलंदियूं आहिनि, उहे जेको बि जहाज़ ईंदो आहे हुदूद में, वरी अॻियां वेंदो हलियो आहे, वरी हिननि खे ॿुधाईंदो आहे त हितां वञा पियो, मुंहिंजो अॻियां स्टेशन सां कॉन्टेक्ट थी वियो आहे, जेको सिस्टम हूंदो आहे। सही ऐं उतां खां पोइ जॾहिं मुंहिंजो बोर्ड थियो, त बोर्ड में मूंखे चयो वियो त तुंहिंजी परफॉर्मेंस मां असां ॾाढा ख़ुशि आहियूं, तूं जेको स्टेशन चवंदे, पर असांखे ख़बर आहे त तूं घुरी थो मदीनो मुनव्वर, सुभान अल्लाह तंहिंजे लाइ मदीनो फ़िलहाल ख़ाली कोन अथई, मको ऐं मदीनो ॿियो जेको घुर तोखे ॾियूं। मूं चयो न, मूंखे सिर्फ़ु मदीने जो शौक़ु आहे, वाह मूंखे वाह मदीनो वाह खपे थो। मुंहिंजा वॾा हमेशह बाबा जिन ॻाल्हि कंदा, हज ते वियासीं, बाबा नंढा हुआसीं, खेॾंदा हुआसीं, उन खां वॾा थियासीं, सम्झ भरिया थियासीं। मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो, उमिरि ते त वेंदा हुआसीं, माशाल्लाह पर उते रहण जो मज़ो ई ॿियो हुयो। बिल्कुलु हा पोइ अलाह साईं जे करम सां मुंहिंजी पोस्टिंग थी वई हली, मदीने वियुसि हलियो। मदीने में 1.5 साल खनि रहियुसि, त वरी इहे गवर्नमेंट जूं चेंजिस वग़ैरह थियूं त वरी थोरो कयूं वापसि, पर वरी मूंखे हैदराबाद मिली वियो अच्छा ऐं मैनेजर हैदराबाद थी वियुसि। वरी असांखे घुरायो वियो त न, तव्हांखे वापसि ग़लति घुरायो वियो हो, तव्हां पंहिंजो टाइम पूरो करियो। अच्छा पोइ त टाइम जो छा हो, बेहिसाब टाइम मिली वियो, हर साल ते एक्सटेंशन मिलंदी वई, सही ऐं तक़रीबन 6 साल खनि आउं वरी मदीने पाक में वञी रहियुसि। वाह 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 ऐं उते जेके नेमतूं मिलियूं, जेके अलाह साईं सादतूं नसीब कयूं, दुआ आहे त हर मुस्लमान खे अलाह साईं उहे सादतूं नसीब फरमाए। माशाल्लाह ऐं उतां खां पोइ मुंहिंजी पोस्टिंग जीअं थी ॿाहिरिनि जे हिसाब मुल्कनि जे हिसाब सां, वरी ॿियो दफ़ो नवाबशाह मूंखे मिली वई। उन खां पोइ मूंखे वरी कंट्री मैनेजर सऊदी अरब करे जदा मोकिलियो वियो। माशाल्लाह माशाल्लाह पोइ जदा में छो त असांजा 5-6 स्टेशन्स हुया जेके अंडर में हुआ, वरी दमाम हुयो, रियाद हुयो, मक्का, मदीना, यम्बू, अबा, अच्छा ख़ुदि जिद्दो, जिद्दे ई तमामु वॾी सेल हुई, ऐं एयरपोर्ट ते बि तमामु घणियूं फ्लाइट्स, उते बि ई कमु हूंदो हो, VVIP फ्लाइट्स वग़ैरह अचणु वञणु। ऐं उन खां पोइ वरी आउं जीअं ई पाकिस्तान आयुसि त हिकिड़े साल लाइ मूंखे हेड ऑफिस रखियो वियो, पर वरी बि MD साहब घुराए चयो जी त तव्हां कराची जॉइन कयो अच्छा जनरल मैनेजर। मूं ॾाढी रिग्रेट कयो ऐं अञा हाणे आयो आहियां, कुझु ॾींहं सही मूंखे रेस्ट बि करण जो चयो, न तूं प्रोफेशनल माण्हू ई तूं जॉइन कर। अच्छा इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त अलाह ऐं अलाह हबीब जो एॾो वॾो करम मुंहिंजे मथां आहे त मुंहिंजे सॼे कैरियर में का सिफ़ारिश इन्वॉल्व कोन्हे। अच्छा सिफ़ारिश आहे त अलाह ऐं अलाह हबीब जी आहे, जॾहिं बि सही ज़रूरत पई त उते वञी अर्ज़ु कयोसीं, सुभाणे उन्हनि जे अलाह घरनि में वञी अर्ज़ु हा कयोसीं, उन्हनि जे साम्हूं वञी अर्ज़ु कयोसीं। सही उन में अलाह पाक जेके वॾी शहादत नसीब कई, उहा अलाह पंहिंजे घर में घुरायो। सुभाणे अलाह
काबतुल्ला में शइ बि सॾे करे ऐं तालो खोले चयो त अॼु वञी वेही रहो ऐं सुभाणे हिन टाइम ते अची बंदि कंदुसि। वाह 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 वाह। एतिरी असांजी औकात कोन्हे, पर इहे माइटनि जूं दुआऊं हुयूं, पंहिंजे पेरेंट्स जूं दुआऊं हुयूं जिन मूंखे हिन जॻह ते पहुचायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने पाक में रोज़ा रसूल में 2 दफ़ा अंदरि वञण जी सआदत नसीब थी, सुभान अल्लाह। जेका मुंहिंजी औकात कोन्हे, पर इन्हनि ॿिन्ही जॻहियुनि ते वञण में मुंहिंजो रब साईं मोहम्मद शाह बादशाह नासरी वारो वाह वाह। उन खे अर्ज़ु कंदोसि त दिलि चवे थी वञा, चवनि था अदब जी जॻह आहे, पाण फरमाईंदा हुआ त बाबा जिते वञिबो आहे इजाज़त वठी वञिबी आहे। सुभान अल्लाह। जहिड़ा बि आहियूं संदन आहियूं, वञी इजाज़त घुरो तव्हांखे मिलंदी। वाह वाह। उहो ई थियो, इजाज़त घुरीसूं, इजाज़त मिली ऐं पोइ इहे ॿई सआदतूं वॾियूं नसीब थियूं। जन्नतुल बकी में अहल बैत जे क़बरुनि ते तमामु परे खां बि सलाम पढ़िबो आहे। सआदत नसीब थी त का तदफ़ीन हुई, उते वियासीं राति जो, उते जा माण्हू मिली विया, उन्हनि वठी अची अहल बैत जे क़बरुनि ते विहारे छॾियो, उहा बि सआदत नसीब थी। सुभान अल्लाह। वाह वाह। दुबई में पोस्टिंग विच में करे छॾियूं, असांखे दिलि न पई चई, वरी रिक्वेस्ट कई मान त मूंखे वरी बि जिदो ॾियो, त वरी बि मदीने पियो अचां, मके पियो अचां। केतिरा उमरा कया का यादि कोन्हे, अल्हम्दुलिल्लाह 6 हज कया, पर आख़िरी 3 साल जेके आउं हुउसि जिदे में, उते हज न करे सघियुसि। हर माण्हू रिक्वेस्ट कंदो त सर आउं हज ते वञा, आउं चवंदो यार तव्हां वञो, मूं 6 कया आहिनि, तई नहीं मां आया आहियो या न आया आहियो। कोटा हूंदी हुई? न कोटा कोन हूंदी, आउं बिग बॉस हुउसि त हू चवंदा त सर हाणे असां वञूं, आउं ॾिसंदुसि पोइ हिते त कमु केरु संभालींदो, कमु केरु संभालींदो। पोइ आउं संभाल, छो जो उहे जेके 5 ॾींहं हज जा हूंदा, उन में असां एयरपोर्ट ते सॼो पंहिंजो कमु जेको आहे अरेंजमेंट्स ठाहींदा हुआसीं। सुभान अल्लाह। जीअं ई हज ख़तमु थींदो, 2 ॾींहं छॾे फ्लाइटूं स्टार्ट थी वेंदियूं हुयूं। सही। पोइ पाकिस्तान मां जेके ईंदा उहे बि रिक्वेस्ट कंदा त असांखे बि प्रोविजनल पासिस ठाराए ॾियो त हज ते वञूं। उहे सभु कमु कयासीं, चयोसीं हाणे वरी कंहिंजे कमु अचूं, 6 हज करे छॾिया। वाह 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 वाह। सुभान अल्लाह। पोइ दुबई पोस्टिंग रही, बहरहाल दुबई कम जे लिहाज़ खां ॾाढो सुठो हो, वॾी स्टेशन हुई, 5 फ्लाइटूं रोज़ हूंदियूं पाकिस्तान जूं, उहे सॼियूं भरे मोकिलियूं मान, पर वेंदे हज पे थियो त मूं चयो वॾा जहाज़ मोकिलियो भरियूं, उहे भरियो, इहे सभु अलाह पाक जूं, अलाह जे हबीब जा करम थिया। महिरबानी थियो। वाह वाह वाह। पोइ वरी वापसि आयुसि त मूं हेड ऑफिस जॉइन करण जी कई, त चऊं न वरी साॻी जॻह ते कराची में वेही रहो, जनरल मैनेजर सिंध। पोइ वरी उते वेही रहियासीं। 2020 में अल्हम्दुलिल्लाह रिटायरमेंट थी। एयर मार्शल साहब जेको उन ज़माने में असांजो चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर हुयो, उन घुराए चयो त तोखे एक्सटेंशन ॾियूं, पर छो जे कानूनी पेचीदगियूं आहिनि, तोखे असां हेड ऑफिस रखंदासीं, स्टेशन नथा ॾेई सघूं। मूं उनखां रिग्रेट कयो, मूं चयो सर इज़त सां नौकिरी कई, 60 साल उमिरि पूरी थी, हाणे तव्हां दुआ करियो, बसि आउं हाणे वञा थो, पंहिंजे कम सां लॻा थो। पोइ अलाह पाक जा करम आहिनि, एॾियूं सआदतूं थियूं। पर कराची में मूं वरी हिकिड़ो ॿियो कमु कयो, त नजफ़ जी फ्लाइट मूं शुरू कई कराची मां। अच्छा, इहो तव्हांजो इनिशिएटिव? इहो मुंहिंजो इनिशिएटिव हो, बैंकॉक ऐं नजफ़ ते मूंखे उथंदे ई 4 महीननि जी 50% बुकिंग बि मिली वई। वाह वाह। पर पहिरीं फ्लाइट ते वरी मूंखे मोकिलियो वियो, ऐं डेलीगेशन में असांजे जनरल मैनेजर साईं गॾु हुयो हिकिड़ो, पर चीफ त उनखे किथे कयूं, पर पोइ मूंखे चयूं त अॻियां तूं हुज। उते वियासीं त जेके उते जा 2 वॾा आलिम आहिनि, उन्हनि जा पुट रिसीव करण आया हुआ, अलामा सिस्तानी, अलामा बशीर नजफ़ी। सुभान अल्लाह। वरी अलामा साहब सां ॿिए ॾींहुं मुलाक़ात बि रखियल हुई। अलामा साहब तमामु घणी इज़त कई, पंहिंजे सिरांदी करे विहारी। ऐं उते जूं जेके ज़ियारतूं हुयूं, त असां तक़रीबन 3 ॾींहं हुआसीं उते, पर 2 रातियूं जेके हुयूं, हिकिड़ी राति सॼी राति मौला अली जे हरम में गुज़ारीसूं, ॿी सॼी राति मौला हुसैन जे हरम में गुज़ारीसूं। ऐं उन खां अॻे दोस्त को वियो सीरिया, मोटियो त ॿुधाई त हुनजे भाउ सां गॾु को मुदरिस हुयो, गॾु पढ़िया हुआ, गॾु पढ़ाईंदा हुआ कुम में, उहो हो सैदा ज़ैनब जे रोज़े जो इंचार्ज। उन अची चादर ॾिनी त हीअ हुन मूंखे उतां लाहे मूंखे ॾिनी, ऐं ॿिया जेके शयूं अतर वग़ैरह हुआ इहे बि तूं रख। बसि दिलि माइल थी वई त असां बि वञूं। 2011 में पंहिंजी फैमिली खे वठी वियासूं हलिया सीरिया, ऐं अल्हम्दुलिल्लाह उते जूं बि सभु ज़ियारतूं कयूंसीं। सैदा ज़ैनब जी ज़ियारत हुई, बाब सगीर जी ज़ियारत हुई, हाबील जी ज़ियारत हुई, रक्का में वियासूं, उते वॾियूं ज़ियारतूं हुयूं। हुम्मस शहर हो, हलब शहर हो, उन में ज़ियारतूं हुयूं। हुम्मस में मस्जिद ख़ालिद बिन वलीद हुई, जिते सैदना ख़ालिद बिन वलीद जी क़बर बि हुई, त सैदना उबैदुल्लाह बिन उमर जी क़बर बि हुई, नबियनि जूं क़बरूं बि हुयूं। सो अलाह साईं एॾो करम कयो आहे जे हींअर इन पोज़ीशन ते अची पहुता आहियूं त माण्हुनि खे अञा ताईं शौक़ु हूंदो आहे त अञा कुझु खपे। असां चऊं था अलाह साईं एॾो करम करे छॾियो आहे, हाणे खपे कुझु कोन, बसि जेको वक़्तु आहे इज़त जो गुज़री वञे उहो बहितर आहे। अलाह साईं करम फरमाए।
साईं शहबाज़ जा मूंखे यादि अचे पियो तव्हां जॾहिं स्टेशन में मैनेजर हुआ शायदि इहा हैदराबाद में। हैदराबाद में हा, डिस्ट्रिक्ट त मैनेजर हो। डिस्ट्रिक्ट मैनेजर हुआ उन टाइम ते को इंडिया हाईजेक कयो हो जहाज़। जी बिल्कुलु। उन हवाले सां थोरो असांजी नाज़रिन खे ॿुधाईंदो त इहो छा इन जी जेको बैकग्राउंड हो ऐं कीअं हुयो ऐं इन में केरु इन्वॉल्व हुआ या इहो उन में तव्हांजा कहिड़ा एफर्ट्स रहिया। आई थिंक साईं तव्हांजा वॾो ब्रदर जेके साईं सुहेल अकबर साहब साईं उहे डीसी हुआ डिप्टी बिल्कुलु। कमिश्नर हैदराबाद हुआ उन टाइम ते। जी बिल्कुलु, उन राति इतफ़ाक़ सां उन ॾींहं ते उमिरे खां मोटियो हुउसि त शाम जो ख़बर पई त हीउ जहाज़ अॻुवा थी आयो आहे ऐं तव्हां पहुचो एयरपोर्ट। अच्छा उहो जहाज़ इंडिया वारनि अगवा कयो न, पर इहो जहाज़ तुर्बत खां उथियो कराची ते वियो। जी। उहे असांजा पाकिस्तानी हुआ 2 ॼणा, ॿ त हिकिड़ा सफ़ा ॿार हुया छोकिरा। अच्छा हिकिड़ो ईअं ॾाढ़ीअ सां भरियल माण्हू लॻो थो, तक़रीबन 35 सालनि जी उमिरि जो हुयो। सही त उहो त पोइ हाणे ॾिठासीं, सही पर पहिरीं ख़बर पई त जहाज़ अॻुवा थी आयो आहे ऐं हू इंसिस्ट पिया कनि त जहाज़ भोज ते लहे। भोज मीन्स इंडिया इंडिया में। कच्छ में। हा, सही पोइ कप्तान हुननि खे कंहिं तरीक़े सां फेराए हैदराबाद ते जी लैंड करायो। कैप्टन उज़ैर उन जहाज़ जो कैप्टन हुयो सही ऐं उनखे अची हिते लैंड करायो। हुननि खे ॿुधाईं त हीउ भोज आहे। अच्छा पोइ साईं सुहेल अकबर शाह हिते डीसी हुआ, उहे ऐं फयाज़ लगारी साहब SSP हुआ, साईं सही मुश्ताक शाह DIG हुआ। सही उहे ओॾी महिल ई पहुची विया हलिया। उन्हनि यकदमि चयो त पहिरियां त हैदराबाद जिते लिखियल आहे मथे एयरपोर्ट उन खे कवर करे छॾियो त सही नज़र न अचे। सही पोइ राति जो अंधेरो थियो पिए। पोइ राति में नॉर्मली हाणे कमांडोज़ अचनि था, हा कमांडोज़ अटैक सॼी जेका प्लानिंग हूंदी आहे उहा सही पे कयूं। हा पोइ 2 टे दफ़ा जे DC साहब जॾहिं अंदरि वियो, थोरो दर ताईं वियो, ॻाल्हाए करे हेठि मथे, पोइ बहरहाल उन फाइनली सुबुह जो मना करे छॾियऊं हिते शहर वारनि खे वायरलेस जे थ्रू सभिनी थाणनि ते त मस्जिद में चइजो त लाउड ते त आसपास को बि अज़ान न ॾे। लाउड ते न ॾे। त हा हुननि खे इहा ख़बर न पवे त बाबा ही को पाकिस्तान आहे, असां इंडिया में आहियूं। इंडिया में अच्छा हा, तो बहरहाल पछाड़ीअ में उन्हनि काबू पाए वरितो। सही एरोसेस वग़ैरह जंप करे हेठि अची वियूं। अच्छा उन्हनि जंप ॾिनूं मथां, कुझु पैसेंजर जंप कयो। पोइ पहिरियां त जेके बि लेडीज़ ऐं ॿार हुआ सही ऐं असांजो अमलो हुयो, ख़ासि करे कैबिन क्रू, सही उहे मुंहिंजे हवाले कयूं। अच्छा सॼो लिखी सही करे एजेंसीज़ वारनि त बाबा ही माण्हू तोखे ॾियूं था, ही पाण वटि विहार ऐं क़ाबू विहार त केॾां बि न निकिरी सघनि। सही बसि 10-15 मिंटनि खां पोइ ख़बर पई त हुननि ते बि क़ाबू पाए वरितो अथनि। सही उन खां पोइ वरी केस हलणु शुरू थियो। उन्हनि वटि हथियार वग़ैरह हुया। उन्हनि वटि कुझु बि कोन हुयो, कुझु बि कोन हुयो। कुझु बि कोन हो, रुॻो ॾेखार हिकिड़े वटि को कूड़ो पिस्तौल हुयो बसि। अच्छा बम वम का शइ कान हुई। पोइ उन्हनि ते क़ाबू पाए वरितो। पोइ जॾहिं केस हलियो त तॾहिं जॾहिं कोर्ट में असां साम्हूं विहंदा हुआसीं एंटी टेररिज़म कोर्ट में, सही पायलट बि ईंदा हुआ, होस्टेसिस बि ईंदियूं हुयूं, ही बि ईंदा हुआ। पोइ ॿ त सफ़ा लॻंदो त मासूम आहिनि, हिननि खे फसाया आहिनि। टियों माण्हू जेको हो उहो तमामु पको हुयो। सही पोइ मूंखे यादि थो अचे त जेॾी महिल जज साहब हुननि खे चयो त तव्हांखे फांसी जी सज़ा आहे 5-6 पेशनि खां जी पोइ, जी त हुरू हमरा ॻाल्हाए न पियो सघे जेको मेन कल्प्रेट हुयो, पर सही उहे ॿार जेके आहे उहे सफ़ा हुननि जो साहु पियो थो निकिरे। अच्छा बहरहाल पोइ उन खां पोइ हुननि वञी अपील कई हाई कोर्ट में। पोइ उहो केस वेस केॾा शिफ्ट थी वियो, पोइ ख़बर न आहे त छा थियो। सही पर इहा राति जेका असां गुज़ारी, एॾे टेंशन में गुज़ारीसूं त बिल्कुलु अलाह साईं जे तमामु केॾी महिल को ब्लास्ट थो थिए, अलाए जहाज़ खे तबाह कंदा, सही पैसेंजर मरंदा, सभु माण्हू थींदो। पर अलाह साईं वॾो करम कयो त सही ख़ुशि असलूबी सां सॼो कमु थी वियो। वाह। ऐं इहो काफ़ी जॻहियुनि ते इहो ॾिसण में बि आयो, ॿुधण में बि आयो त इहे एफर्ट्स जेके हुआ हुन टाइम ते डिप्टी कमिश्नर साहिबु तव्हांजा ब्रदर हुआ तव्हांजा, त उहो कहिड़े ख़ुशि असलूबीअ सां तव्हां जेको हुननि खे बचाए वरितो। बिल्कुलु। पर इहा वॾी ॻाल्हि हुई। पोइ साईं इहे जेके माण्हू हुआ उहे पाकिस्तान जा हुआ इंडिया जा हुआ? उहे पाकिस्तान जा हुआ, उहे जेके बि पाकिस्तान जा हुआ। गवादर जा माण्हू सफ़र पे कयूं कराची। अच्छा उहे माण्हू पैसेंजर त पाकिस्तान डोमेस्टिक फ्लाइट हुई, डोमेस्टिक फ्लाइट हुई। गवादर खां कराची। अच्छा हा, त उहो त फोकर जहाज़ हो। फोकर में मैक्सिमम 44 सीटूं हूंदियूं हुयूं। 44 सीटूं 44 पैसेंजर जे अंदरि थी था सघनि, पोइ कॾहिं घटि बि हूंदा, कॾहिं वधीक। इहो सही साॻियो जहाज़ असां नवाब शाह खां सखर बि हलंदो, नवाब शाह कराची बि हलंदो, हैदराबाद सही बि इहो हलंदो, सही हैदराबाद खां लाहौर इस्लामाबाद बि वेंदो, नवाब शाह खां अॻे विच में लाहौर इस्लामाबाद बि वेंदो हुयो। सही त इहे फ्लाइट्स जेके आहिनि अहिड़े नमूने सां हलंदियूं हुयूं। सही साईं शेवकर जा हैदराबाद एयरपोर्ट आहे, नवाब शाह एयरपोर्ट आहिनि असां वटि, सखर एयरपोर्ट आहे सखर असां वटि,
माशाल्लाह मोहनजो दड़ो आहे, मोहनजो जगबाबाद आहे। दड़ो आहे असां वटि। त भला इहे जेके एयरपोर्ट आहिनि, इन्हनि एयरपोर्ट ते के बि फ्लाइट्स जो शेड्यूल न आहे। हाणे उन्हनि जा रीज़न्स छा आहिनि, या इहे एयरपोर्ट ॿिए के सबब जे करे ठाहियूं वयूं आहिनि? असल में PIA कमर्शियल एयरलाइन आहे। कमर्शियल जो मतिलबु आहे त अहिड़े हंधि PIA हलाईंदी आहे जिते फ़ाइदो थिए। सही। कुझु जाइनि ते जेकॾहिं फ़ाइदो अॻे न थींदो शुरू में, त गवर्नमेंट सब्सिडी ॾींदी हुई। सब्सिडी जीअं ॾींदी हुई। ख़ासि करे नॉर्दर्न एरियाज़ हूंदो त गवर्नमेंट जी रेस्ट्रिक्शन हूंदी त किरायो घटि रखो, सही असां ॾींदासूं। सही। या जेकॾहिं उते जेकॾहिं असांजो कुझु फोर्सिस जा माण्हू सफ़र कंदा हुआ त वरी फोर्सिस जा अकाउंट्स वारा असांखे उन्हनि जा बाक़ी पैसा बि ॾींदा हुया। सही। ही जेके रूट्स आहिनि उहे कमर्शियल रूट्स आहिनि। अच्छा। जीअं आस्ते आस्ते हाणे कुझु एयरपोर्ट एॾा नंढा आहिनि जिते सिर्फ़ु नंढो फोकर लही थो सघे, या अॼुकल्ह उन जी जॻह ते रिप्लेसमेंट आई आहे ATR, एटीआर। उन में 42 सीटूं आहिनि, उहो लही थो सघे। सही। हिकिड़ा वॾा एयरपोर्ट आहिनि, उन्हनि ते बोइंग जहाज़ लही था सघनि। बोइंग जहाज़। नवाब शाह जो एयरपोर्ट त बोइंग जेतिरो आहे, पर उते टर्मिनल जेको ठहियलु आहे उहो नंढे जहाज़ जेतिरो आहे। अच्छा। हैदराबाद नंढे जहाज़ लाइ, मोहनजो दड़ो नंढे जहाज़ लाइ, जैकबाबाद जो रनवे वॾो आहे पर सही। उते बि नंढो जहाज़ वेंदो, जो टर्मिनल ओतिरो आहे। सही। सखर में बि जेको आहे सो बोइंग वञे थो, सही। पर नंढो बोइंग, नंढो बोइंग वञे। उन जे लाइ उहो बि नंढो आहे। हाणे डिपेंड करे थो त जेकॾहिं पैसेंजर एतिरो ट्रेवल करे थो, छो जे फ्यूल प्राइसिस पोयनि ॾींहंनि में त तमामु घणा वधी विया, सही। ऐं उहो फ्यूल परचेस PIA कंदी आहे डॉलर्स में। डॉलर्स में। उन हिसाब सां ॿियो जेको माण्हुनि जूं सैलरीज़ वग़ैरह उहो सॼो लॻाए पर अवर कॉस्ट निकिरंदी आहे जहाज़ जी। अच्छा। हाणे ॾिसंदा आहिनि त हीउ जहाज़ फ्लाए केतिरो थो करे ऐं हिन जो जेको आहे कॉस्ट निकिरे थी या नथी निकिरे, एक्सपेंसिस जेके एक्सपेंसिस जेके आहिनि। सही। हाणे जेकॾहिं उहे एक्सपेंसिस न पिया निकिरनि ऐं ॿीणो PIA खे घरां जेको तव्हां हमेशह ॿुधो हूंदो त PIA लॉस में पई वञे, सही। त जेकॾहिं उहो नथो, हे त डोमेस्टिक रूट्स ते अॻे एतिरो को ख़ासि कॉम्पिटिशन कोन हो, पर आस्ते आस्ते डोमेस्टिक फ्लाइट्स अची वियूं। सही। ऐं जिते वॾो कॉम्पिटिशन आहे उहे मेन रूट्स आहिनि इस्लामाबाद, लाहौर, कराची। सही। हिते ख़ासि करे कोयटा थोरो घणो आहे, पेशावर आहे, इन्हनि ते कॉम्पिटिशन आहे। पोइ जेकॾहिं कॉस्ट नथी निकिरे त जेका बि एयरलाइन हूंदी उहा आहिस्ते आहिस्ते घटाईंदी पंहिंजी फ्लाइट्स। त जेॾी महिल ही फ्लाइट्स हलियूं त केॾी महिल पैसेंजर चवनि त असांखे टाइम नथो सूट करे। अच्छा। जेकॾहिं फ्लाइट वञे थी सुबुह जो सखर ऐं वरी सखर खां वापसि थी अचे कराची, सही। त सुबुह जो त फुल वेंदी, सखर जे सुबुह जो टाइम आहे, पर जे उतां बि 10 बजे वापसि थिए त माण्हू चवंदा असांखे त शाम जो वापसि थियणो आहे। सही। वरी इहे शाम जो वञे पई त कराची मां नॉर्मल लोड वेंदो, वापसीअ ते फुल ईंदो, पर वरी नुक़सान में वेंदो। पोइ उहे शयूं कैलकुलेट करे, पंहिंजी कॉस्ट कैलकुलेट करे एयरलाइनूं पोइ ई उन सेक्टर ते जहाज़ हलाईंदियूं आहिनि त जिते घटि में घटि या फ़ाइदो थिए या ब्रेक इवन थिए, जिते न फ़ाइदो हुजे न नुक़सान हुजे। सही। उन हिसाब सां सही। हलाईंदा आहिनि। जेके असांजी डोमेस्टिक फ्लाइट्स हलनि थियूं असां वटि, या जेके इंटरनेशनल असां वटि फ्लाइट्स हलनि थियूं, उन्हनि जो कीअं मैकेनिज़म हूंदो आहे? PI उन्हनि खां कहिड़े मद में जेको आहे सो फाइनेंशियली रक़म वसूल कंदी आहे, या को ॿियो मद में थींदो आहे? दुबई एयरलाइन खां कीअं असां सेटिंग हूंदी आहे फाइनेंशियली? न, उहो जेको पाकिस्तान सिविल एविएशन कंदी आहे। पाकिस्तान सिविल एविएशन कंदी आहे। PIA बि हिकिड़ी कमर्शियल एयरलाइन आहे। सही। जीअं PIA सिविल एविएशन जेका आहे एयरपोर्ट्स उन जा हूंदा आहिनि, फैसिलिटीज़ एयरपोर्ट वारा जी सिविल एविएशन ॾींदी आहे। लाउंजिस सिविल एविएशन जा आहिनि। हिकिड़ो टैक्स सिविल एविएशन वठंदी आहे, हिकिड़ो टैक्स गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वठंदी आहे। PIA खे सिर्फ़ु फेयर वेंदो आहे, जेको किरायो हूंदो आहे बस। बाक़ी PIA लैंड कंदी, लैंडिंग चार्जिस ॾींदी। PIA पैसेंजर लाउंज में ईंदा, उहे जेके पैसेंजर आया आहिनि उन जा पैसा जेके PIA वरिता आहिनि उहे हुननि खे वापसि रीइंबर्स कंदी सिविल एविएशन खे। इहो हर दुनिया जो कानून आहे। हर दुनिया में जिते बि पैसेंजर जहाज़ वञे थो न, जहाज़नि जूं लैंडिंग जा 2 टे क़िस्म हूंदा आहिनि, या पैसेंजर चार्जिंग जा। हाणे असांजो जहाज़ ईरान त कोन थो वञे PIA, पर जेके असांजे जहाज़ ईरान जे मथां लंघे था वञनि न, सही, ओवरफ्लाई मथां था कनि, जी जी, उहे बि चार्जिस थींदा आहिनि, ओवरफ्लाइंग चार्जिस। उहे पे करणा पवंदा, उहे पे कंदी आहे एयरलाइन जंहिंजो जहाज़ मथां पियो वञे। सही। अहिड़ा कुझु एयरलाइनूं आहिनि जेके पाकिस्तान जे मथां वेंदियूं आहिनि, उहे पाकिस्तान खे बाक़ाइदे चार्जिस पे कंदियूं आहिनि। सही। हिकिड़ो असांखे जीअं पढ़ाईंदा हुआ, ट्रेनिंग में ॿुधाईंदा हुआ, हिकिड़ी हूंदी आहे ओवरफ्लाइंग चार्जिस, हिकिड़ी हूंदी आहे टेक्निकल लैंडिंग। हिकिड़ा अहिड़ा जहाज़ ईंदा आहिनि, कोई टेक्निकल इशू आहे या फ्यूल खपे, हाँ बिल्कुलु, हाँ, उन जे लाइ लैंड कंदा, उहे उन जा चार्जिस हूंदा आहिनि। उहे सिविल एविएशन अथॉरिटी खे वेंदा आहिनि, उहे सिविल एविएशन। पर जेका हैंडलिंग चार्जिस हूंदा आहिनि, सही, चाड़ी कंहिं लॻाई, हा,
उहे प्राइवेट कंपनियूं बि आहिनि वॾनि एयरपोर्टनि ते। असांजो नवाबशाह जीअं आहे त अल्टरनेट एयरपोर्ट हूंदो कराची जो, सही पोइ कतर एयरवेज़ अची वई, एमिरेट्स अची वई, जेका बि अची वई, चाड़ियूं लॻाईंदासूं। सही चाड़ी उन जेकी बि उन्हनि खे खपे, फ्यूल खपंदो त शेल जो हूंदो स्टेशन, शेल वारा फ्यूल ॾींदा, उहे पैसा वठंदा आहिनि। असां चाड़ी लॻाई आहे पीआई जी, असीं पीआई जो वठंदासीं। एसी वैन लॻाई आहे तूं, एसी वैन जा चार्जिस वठंदासीं। टग मास्टर लॻायो आहे जहाज़ खे छिकण लाइ, टग मास्टर जा वठिबा आहिनि। उहा जेका हैंडलिंग एजेंसी हूंदी न, उहा वठंदी। सही किथे किथे एयरलाइनूं हूंदियूं आहिनि हैंडलिंग एजेंसियूं, किथे किथे जीअं जेरीज़ आहे कराची में, जेरीज़, हा हा वॾी बिल्कुलु, हा, वॾी वॾी आहे बिल्कुलु। हैंडलिंग एजेंसी। जी जी हा। या दुबई एयरपोर्ट ते तव्हांखे दनाता मिलंदी। अच्छा, जेरीज़ जो कमु त आई थिंक जेको वठी ॾियणु आहे, वीज़ा वग़ैरह वठी ॾियणु आहे। डिफरेंट हुननि जूं फील्ड्स आहिनि। अच्छा। हा, जीअं दनाता आहे हा दुबई में, हा, जी जी अगना था। दनाता तव्हांजी स्पॉन्सर बि थी सघे, दनाता उते इंजीनियरिंग बि आहे, दनाता उते हैंडलिंग बि आहे, दनाता जी कैटरिंग बि आहे, मानी बि ॾिए थी, उहे पैसा चार्ज करे थी। इहे सही। डिफरेंट फील्ड आहिनि, जेको फील्ड में वञे माण्हू उहो वञी करे सघे थो। अच्छा, ये जेका बोर्डिंग वग़ैरह थिए थी, इहा अलॻि कंपनी आहे? उहो बोर्डिंग तव्हांजी पीआईए कंदी, बोर्डिंग पीआई कंदी? या वरी जीअं सऊदी अरब में आहे त हाँ, सऊदी ग्राउंड सर्विसिस आहे, सही। उहे बि कंदा आहिनि। माना उहो एयरलाइन जो कमु आहे। हाणे एयरलाइन पाण करे या हायर करे कंहिं एजेंसी खे। इहा त साईं तमामु वॾी ॻाल्हि आहे, छो त आवाम इहो ई सम्झंदी आहे त हीअ सॼी जेका रेवेन्यूज़ जनरेट थिए थी उहा पीआई वटि आहे। न न न इहो त न, माना हिकिड़ो वॾो सुवाल क्लियर थी वियो त इहो सिविल एविएशन अथॉरिटी ऐं ॿियूं कंपनीज़ हुन में इन्वॉल्व आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। पोइ त इहो यकीनन जेको आहे पीआई इस्तेसाल जो शिकार हूंदी हूंदी। उहो जॾहिं असीं इराक वियासीं त अलामा बशीर नजफ़ी साहिबु चयो त एॾो वॾो किरायो था तव्हां वठो। हा। मूं चयो साईं असां किरायो कोन था वठूं, असां सिर्फ़ु किरायो आहे, बाक़ी अथव टैक्सिस। हिकिड़ा सिविल एविएशन जा, हिकिड़ा हुकूमत पाकिस्तान जा। सही। इतफ़ाक़ सां ॿई सफ़ीर साहिब साम्हूं वेठा। मूं चयो उहो हिननि खे चओ त गवर्नमेंट खे चवनि त चीजे इहा ॻाल्हि आहे त हिननि खे थो चवां, पंहिंजे प्राइम मिनिस्टर खे बि चवंदुसि त तूं लेटर लिख त बाबा हिननि ज़ाइरीन तां जेको आहे टैक्स माफ़ थिए। त टैक्स हुकूमत पाकिस्तान वठंदी आहे, ॿियो सिविल एविएशन, अच्छा असां सिर्फ़ु किरायो वठंदा आहियूं। अच्छा, पोइ उहे जेका सिविल एविएशन अथॉरिटी या गवर्नमेंट टैक्सिस वठनि था, उहे सब्सिडी ॾियनि था? उहे वरी ॾिसो न, जेको गवर्नमेंट टैक्स वठे थी उहो त ईअं आहे जीअं जनरल टैक्स आहे। सही आहे। बाक़ी सिविल एविएशन जेको टैक्स वठे थी त उन में त उन्हनि जो सिक्योरिटी सॼो प्रोवाइड। फैसिलिटीज़ हा, सॼो कुझु आहे। एयरपोर्ट ते जीअं तव्हां वञो था न, जी जी जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे सभु सिविल एविएशन जे तरफ़ां आहिनि, सभु हुननि जे तरफ़ां सभु आहिनि। हुननि जे तरफ़ां। सही, मतिलबु इहा अॼु ख़बर पई त इहो माना अंदरि टे दायरा आहिनि, जेको असीं एयरपोर्ट में वञूं था। अञा इमिग्रेशन आहे, इमिग्रेशन इंटरनेशनल, आहे, हा हा उहे कस्टम वारा उहे हा अलॻि आहिनि, हा, कस्टम वारा अलॻि आहिनि, सही एंटी नार्कोटिक्स वारा अलॻि आहिनि, सही हेल्थ वारा अलॻि आहिनि। उहो सभु जेको स्पेस वठनि था न त अंदरि सही जेको एयरपोर्ट में, सही। उन जो बि किरायो ॾिबो आहे सिविल एविएशन खे। अच्छा। हा, जेके काउंटर रखिया आहिनि सही। उन जो बि किरायो ॾिबो आहे। साईं शोएब अख्तर शाह, जेके असां वटि डोमेस्टिक ॿियूं फ्लाइट्स हलनि थियूं, सियाल आहे या ॿियूं कुझु फ्लाइट्स हलनि थियूं, सेरीन आहे, सरीना आहे, हा फ्लाई जुनाह हा अची वई हा आहे, हा, उहो आहे पहिरीं एयर ब्लू हा आहे, एयर ब्लू आहे, या पहिरीं भुजा हूंदी उहा त ख़तमु थी उहा वई, ख़तम थी वई। त हाणे सियाल ऐं जेको सरीना मुंहिंजे ख़्याल में त सही थी हले। एयर ब्लू ठीकु आहे। इहे सभु इन्हनि खां रेवेन्यूज़ जनरेट केरु कंदो आहे, टैक्सिस केरु वठंदो आहे? टैक्सिस डायरेक्ट पैसेंजर खां एयरलाइन वठंदी आहे। एयरलाइन वठंदी आहे। पोइ जेॾी महिल पैसेंजर सफ़र करे वेंदो आहे न, त उते ख़बर हुननि खे हिकिड़ी शीट साइन थींदी आहे जेॾी महिल जहाज़ टेक ऑफ कंदो आहे, त जहाज़ में केतिरा पैसेंजर, अडल्ट घणा आहिनि, चाइल्ड घणा आहिनि, इन्फेंट घणा आहिनि, कार्गो केतिरो आहे, बैगेज केतिरो आहे, सही। फ्यूल केतिरो आहे, जहाज़ हिते हेठि हलंदो त केतिरो फ्यूल साड़ींदो, मथे वेंदो त हिन में केतिरो फ्यूल हूंदो। इहे सभु शयूं उनखे ट्रिम शीट चवंदा आहिनि। समझी। ट्रिम शीट जे हिसाब सां त उहा ट्रिम जी कॉपी ॾिबी आहे टावर खे। टावर खे। टावर जेको जहाज़ खे कंट्रोल पियो कंदो उहो आहे सिविल एविएशन जो, जेको सही टावर हूंदो आहे उहो सिविल एविएशन जो आहे। सही। उहे उन में सॼी डेटा गॾु करे पोइ जंहिं एयरलाइन जो हूंदो आहे उन्हनि खे बिल कंदा आहिनि त बाबा ही तुंहिंजा हेतिरा पैसेंजर हिते हुआ, हेतिरा पैसेंजर हिते हुआ, हा, उहो उन्हनि जा हेतिरा पैसा थिया, उहा एयरलाइन उन्हनि खे उहो पे करे छॾी। पे करे छॾी। मतिलबु पोइ पीआई जो जेके हिन वक़्तु स्ट्रक्चर आहे हुन में साईं घणा जहाज़ मौजूदु आहिनि? हींअर त मुंहिंजे ख़्याल में हाणे घटिजी विया अथनि, हिकिड़ा सही कोन्हनि हिननि वटि। बोइंग जेके आहिनि, मूंखे हाणे एक्चुअल फिगर हींअर त ख़बर कोन्हे, सही। पर मुंहिंजे ख़्याल में कोई 11 आहिनि या 12 अथनि। अच्छा। ऐं ॿिया बि गॾु टोटल फ्लीट जेको हिननि जो आहे न हाणे 30 जे अंदरि आहे। 30 जे अंदरि उन आहे। में डोमेस्टिक ऐं इंटरनेशनल ॿई? डोमेस्टिक आहिनि, नंढा बि जहाज़ आहिनि, सही। हिकिड़ा ATR आहिनि, हिकिड़ा बोइंग आहिनि
जंहिंमें 170 सीटूं आहिनि, सही हिकिड़ा वॾा बोइंग आहिनि 777 जेके आहिनि, सही उन्हनि में कंहिंमें 394 आहिनि, त कंहिंमें 400 आहिनि, त कंहिंमें 380 आहिनि, अहिड़े हिसाब सही सां आहिनि। सही त उहे टोटल मिलाए 30 जे अंदरि हींअर अचनि था। सही साईं, पाकिस्तान जेको वॾो बोइंग आहे या नंढो बोइंग आहे या जेको असां वटि 80 तव्हां ॿुधायो पिया, उन्हनि फ्यूल कीअं खाईंदा आहिनि, उहो उन्हनि जो पर किलोमीटर जे हिसाब सां हूंदो आहे, कीअं हूंदो आहे सिस्टम जहाज़ जो? फ्यूल हिननि में वेंदो आहे किलो जे हिसाब सां भरींदा आहिनि, उहो हुननि जी पंहिंजी आहे। इहो कमु एक्चुअल हूंदो आहे इंजीनियरिंग जो। सही इंजीनियरिंग जेके पर हूंदा आहिनि जहाज़ जा, उन्हनि में हेठां खां उहो टैंक लॻियल हूंदा आहिनि, हेठां खां पाइप लॻाए उन में फ्यूल भरिबो आहे। अच्छा, उन परनि में भरिबो आहे? परनि जे साइडुनि खे इहो फ्यूल टैंक्स हूंदा आहिनि। अच्छा हा, उहो फ्यूल जेको आहे सो हाणे जीअं जंबू असांजो हूंदो हो त उहो त अलाए 80-90 हज़ार लीटर खणी वठंदो हो। अच्छा शुरू में जेको 747 जहाज़ हुआ, पहिरियां त हुन में फर्स्ट क्लास, क्लब क्लास, इकोनॉमी क्लास हूंदो हो, पोइ पछाड़ी में पीआई हुननि खे ऑल इकोनॉमी करे छॾियो, त 503 पैसेंजरनि लाइ सीटूं हूंदियूं हुयूं अच्छा, हिकिड़े जहाज़ में। तमामु वॾो ऐं जहाज़। उन में वरी फर्स्ट फ्लोर बि हूंदो हो मथे, अच्छा, 2 फ्लोर 40-45 सीटूं मथे बि हूंदियूं हुयूं। सही सो इहे जेके मक़सदु टेक्निकल शयूं आहिनि त इहे इंजीनियरिंग डील कंदी। सही ऐं पीआई जी इंजीनियरिंग कंहिं ज़माने में त टॉप जी इंजीनियरिंग हुई, अलाए केतिरियूं एयरलाइंस जी रिकग्नाइज़ इंजीनियरिंग हुई। अच्छा पीआई जो ट्रेनिंग सेंटर 18 एयरलाइंस जो रिकग्नाइज़ सेंटर हूंदो हुयो। असां पाण जॾहिं उते ट्रेनिंग कई, सुबुह जो 7 बजे वेंदासीं, 2 बजे निकिरंदासीं, 2 सही ब्रेक्स विच में थींदियूं, पर उते अंदरि फील थींदो त असांखे ॿाहिरि मुल्क में आयल आहियूं। अच्छा, एॾो वॾो वर्कशॉप हुयो? एॾो अंदरि क्लासरूम, सॼा एसी, कैंटीनूं, एसी, अच्छा सॼो ख़ामोशी लॻी पई हूंदी। सही डिफरेंट डिपार्टमेंट जा माण्हू ट्रेनिंग वठंदा हुया। सही किथे होस्टेसिस जी ट्रेनिंग पई हले, किथे स्टीवर्ड जी पई हले, किथे इंजीनियर्स जी पई हले, किथे पायलट्स जी पई हले, किथे असां मार्केटिंग वारनि जी पई हले, किथे असांजे जेके पैसेंजर सर्विसिस वारा आहिनि उन्हनि जी पई हले। सभिनीनि जा क्लासरूम पंहिंजा अलॻि अलॻि हूंदा हुया। सही ऐं हर डिपार्टमेंट जो वरी प्रिंसिपल अलॻि हूंदो हो, इंस्ट्रक्टर अलॻि हूंदा हुआ। सही सॼे पीआई ट्रेनिंग सेंटर जो वरी जेको प्रिंसिपल हूंदो उहो अलॻि हूंदो हुयो। सही पोइ आहिस्ते आहिस्ते सभु एयरलाइनुनि पंहिंजा पंहिंजा ट्रेनिंग सेंटर वञी एस्टेब्लिश कया, त हितां माण्हू घटिजी विया। सही सही जंहिं शोबे में तव्हां रहिया मार्केटिंग में, उन में तव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु जेकॾहिं महिनत कजे त पीआई ॿियनि जेके फ्लाइट्स खां ऐं ॿीहर एयरलाइंस खां वधीक बिज़नेस करे सघे थी? मक़सदु आहे तव्हांजी ॻाल्हि महिनत कजे ऐं प्रोफेशनल माण्हू थिए। सही छो जो हाणे असां बि को नंढपण खां वठी इहे शइ कोन सिखी, पर जीअं मार्केट में एयरलाइन में वियासीं, मार्केट में इन थियासीं। हाणे कराची जी हेॾी वॾी मार्केट आहे ऐं अलाह साईं जी महिरबानी आहे त मूंखे जेको बि टारगेट मिलियो, जेतिरो बि बिलियन में मिलियो, इवन अरबनि में, सही उहे मूं ओतिरा अचीव कया। माशाल्लाह, ज़बरदस्त। हाणे इहो को मुंहिंजे वसे जी ॻाल्हि कोन्हे, इहा अलाह साईं जो करम हुयो मुंहिंजे मथां, पर कोशिशि ज़रूरु कबी हुई। सही जॾहिं आउं पंहिंजे ट्रेवल एजेंट्स वटि वेंदो हुउसि ईअं ई करे करे चकर ते, पोइ चवंदा, ऐं कराची में त मूं जॾहिं जॉइन कयो त तक़रीबन 700 अयाटा एयरलाइन एजेंट हुया सही जेके अप्रूव्ड हुआ अयाटा खां। सही 3-4 हज़ार त नॉन अप्रूव हुआ जेके हुननि खां टिकटूं वठी हलाईंदा हुआ। सही पर जेके आउं अप्रूव वटि वेंदो हुउसि त उहे चवंदा तूं पहिरियों माण्हू आहीं जेको असां वटि आयो आहीं, हाणे तोखे ॾिसी त असांखे शर्मिंदगी थिए थी, सेल त असीं करियूं पिया, पर असांजो को मसइलो आहे बाबा, मसइलो आहे त मूंखे ॿुधायो। सही थोरो इन थी वियासीं। सही जीअं असां वटि नॉर्मली हूंदो आहे न, त असांजो सियासतदान माण्हू छॾे ॾींदो आहे, पाण कोन हूंदो आहे, हा असांजो उहो कमु कोन कबो, असीं पाण अॻियां वेंदासीं। सही ऐं पाण जेॾी महिल वियासीं त अल्हम्दुलिल्लाह सही कामयाबी थी। साईं, हिकिड़ी फ्लाइट डोमेस्टिक लेवल ते जेको नंढी फ्लाइट आहे, इस्लामाबाद कराची 2 कलाक जो सफ़र आहे, लाहौर कराची 1 कलाक 20 मिंट जो सफ़र आहे। बिल्कुलु। हाणे इन में जेकॾहिं फुल जहाज़ भरियल न आहे त एक्सपेंसिस त सेम ईंदा हूंदा? हा, इहो वरी आउं तव्हांखे ॿुधायां त जॾहिं फेयर ठाहिबो आहे न, जी सर। कोशिशि इहा कबी आहे, पोइ वरी कॉम्पिटिशन में हेठि मथे थी वेंदो आहे। पर शुरू में जॾहिं हिकिड़ो ई किरायो हूंदो, हाणे त आरबीडीज़ अची वयूं। आरबीडीज़ अची वियूं आहिनि, अॻे जॾहिं हिकिड़ो कोविड खां पोइ इहो थियो आहे। हा, हाणे जॾहिं हिकिड़ो किरायो हूंदो त हुन में कोशिशि कबी त जेॾी महिल 50% लोड थिए त उहो थिए ब्रेक इवन। सही। बाक़ी हुन खां जेको वधे त उहो थींदो प्रॉफिट। उहो थींदो प्रॉफिट।
पर हाणे आरबीडीज़ जे हिसाब सां हिननि जो सेक्शन अलॻि आहे रेवेन्यू मैनेजमेंट, उहे बाक़ाइदे पाण कैलकुलेशन कंदा त जेकॾहिं हेतिरियूं सीटूं असां हेतिरे में कपायूं, हेतिरियूं हेतिरे में, हेतिरियूं हेतिरे, उन खां पोइ वञी पंहिंजो हिसाबु हणंदा आहिनि त असां फ़ाइदे में केॾी महिल था वञूं। सही। ऐं नॉर्मली ईअं हूंदो आहे त कॾहिं तव्हां ॾिसंदव त नॉर्मल वाई क्लास में सिर्फ़ु मिले पई सीट। बिल्कुलु हा। असांजी इस्लामाबाद जूं जेके प्राइम फ्लाइट्स हुयूं अॼु बि हूंदियूं, सुबुह जो 7 वारी ऐं शाम जी 7 वारी। शाम जो 7 वारी। हाणे इहे ॿई फ्लाइट्स जेके आहिनि न, हिननि में नॉर्मल वाई खपाईंदा हुआ, हेठियूं आरबीडीज़ बंदि छॾींदा हुआ। अच्छा। हा, इन में फुल वेंदो, फुल इकोनॉमी वेंदो त इहे बाक़ी जेके ॿियूं फ्लाइटूं वेंदियूं, हाँ। को 50% पियो वञे, को 60 पियो वञे, अच्छा। को 40 पियो वञे, सही। उहो डिपेंड कंदो आहे। पर हमेशह जॾहिं असीं स्टेशनुनि ते हूंदा हुआसीं न, पोइ असांखे जॾहिं टारगेट एलोकेट थींदो हो सही। त इहे फ्लाइटूं साम्हूं रखबियूं हुयूं, हिननि जूं बिल्कुलु। सीटूं रखबियूं हुयूं, पोइ हिननि जो 50% कबो हुयो, पोइ मुंहिंजे स्टेशन जी हेतिरियूं आहे, हाणे इहो मुंहिंजे लाइ हेतिरो थियो। हाणे जेकॾहिं हिन में आउं 70% 80% तव्हांखे लोड ॾींदुसि, हेतिरो फेयर थींदो, हेतिरो ई थींदो, त मुंहिंजो टारगेट हेतिरो हुजणु खपे। सही। अॻिला चवंदा न तुंहिंजो हिन खां वधीक हुजणु खपे, तूं 90% खण। सही। पोइ चइबो कोशिशि कबी पर ही थोरो घटि करियो। त इहो छा आहे त इहो हिकिड़ी टेक्निकल इशूज़ आहिनि। टेक्निकल इशूज़ आहिनि, यकीनन ज़ाहिर आहे त इन टेक्निकल इशूज़ ते ई ॻाल्हाए करे शयुनि खे सम्झी सघिजे थो। असल शइ छा आहे त जिते बि माण्हू कमु करे, जी सर। जेकॾहिं प्रोफेशनल आहे न, जी सर। ख़बर पवे थी। जी। बाक़ी हाणे इहो चइजे त शुरू में मूं पीआईए जॉइन कई त किन दोस्तनि चयो त कमु न कजां, कमु कंदे त फासी वेंदे। अड़े बाबा, कमु न कबो त छा सिखंदासीं? सही। ऐं सिखण जो फ़ाइदो वाक़ई इहो थियो, फासी ज़रूरु वियुसि। सही। घुराए मूंखे चयो वेंदो, यार तूं त दुबई वञ, यार तोखे महिनत था करियूं तूं वञ। अड़े बाबा, आउं नथो वञा, उहो त सुकून सां वेठो आहियां, मुंहिंजी फैमिली हिते। न बाबा तूं वञ। घुराए चयो वेंदो, बल्कि घुराए छा चयो वेंदो, एमडी साहब आयो नवाब शाह, ज़रदारी साहब जे वालिद साहब जी वफ़ात थी, राति जो कचहरी थी एमडी साहब सां। एमडी साहब चयो त यार तूं त वञ कंट्री मैनेजर सऊदी अरब, यार मूंखे वॾा इशूज़ आहिनि हुते। अल्लाह साईं जी महिरबानी आहे, वियुसि त इशूज़ हल करे छॾियमि। उन ज़माने में 11 फ्लाइट्स हाजियुनि जूं हुयूं रोज़। अच्छा, रोज़ 11 फ्लाइट्स ऐं प्लस 2 असांजूं शेड्यूल फ्लाइट जेके ईंदियूं हुयूं, हिकिड़ी कराची मां, हिकिड़ी कॾहिं इस्लामाबाद मां, कॾहिं लाहौर मां, कॾहिं किथां, 13 फ्लाइट्स डेली। पोइ जेके बि इशू हुआ अलहमदिल्ला सभु सॉल्व करे ॾिनासीं। पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन सुभाणे प्राइवेट थी वञे थी, उन जा कहिड़ा कहिड़ा नुक़सान थींदा पाकिस्तानी अवाम खे? नुक़सानु इहो आहे त जेको माण्हू ईंदो उहो प्राइवेट माण्हू फ़ाइदे जी सोच कंदो, सही। प्रोफेशनल माण्हू रखंदो। सही। जेको माण्हू टाइम ॾींदो, कमु कंदो, उन खे रखंदो। बिल्कुलु। ऐं हींअर छा थो थिए त केॾी महिल कुझु असांजा लेफ्ट राइट खां बची था वञनि, पोइ कमु अचे कोन थो, पोइ बसि उहे बि वक़्तु गुज़ारे, हिकिड़ा गुज़ारे विया, हिकिड़ा गुज़ारीनि पिया, हिकिड़ा जो सुभाणे अहिड़ो हाल हूंदो त उहे पिया गुज़ारींदा। सही, पर ॾिसो न हिते जे सब्सिडी न आहे, पोइ भले गवर्नमेंट ओर हुजे या प्राइवेट ओर हुजे, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? अवाम खे त कोई फ़र्क़ु नथो पए। गवर्नमेंट जॾहिं भर्ती कंदी आहे त हिकिड़ो कानून आहे त हिकिड़ो त एड ईंदी आहे न्यूज़पेपर में। सही। उन खां पोइ उन्हनि जी सिलेक्शन थींदी आहे। सिलेक्शन खां पोइ छा थींदो आहे त विदिन 6 मंथ्स HR जो हिकिड़ो सेक्शन आहे, उहो उन्हनि जूं डिग्रियूं माण्हुनि जूं मोकिलींदो आहे वेरिफिकेशन लाइ। सही। पोयनि ॾींहंनि में ईअं थियो आहे त उहो वेरिफिकेशन पेंडिंग में रहिजी वई, को हेठि मथे रहिजी वई। पोइ आख़िर में अची ख़बर पई, जॾहिं असांजा आख़िरी ॾींहं हुआ त ख़बर पई त बाबा ही त इलाही को नंबर ऑफ एम्प्लॉइज़ आहे जंहिंजूं डिग्रियूं वेरीफाई कोन थियूं आहिनि, ऐं जॾहिं थियूं आहिनि त ख़बर पई आहे त उहे त ग़लति आहिनि। ख़ासि तौर ते कैप्टन्स। न, कैप्टन वारो मसइलो एतिरो इशू कोन हो, जेको नॉर्मली स्कैंडल इहो त हलियो हुयो, उहो त हिननि खामखा खणी हिकिड़ो कयो हो। पर उहे जेके ॿिया माण्हू हेठि लेवल जा ख़ासि करे हुआ या हेठि अफ़सर थोरा, पोइ ख़बर पई, पोइ हुननि खे गवर्नमेंट जेको आहे फायर करे छॾियो, कढी छॾियो। अच्छा। हिन PIA एडमिनिस्ट्रेशन कढी छॾियो। सही। पर उहे जेतिरा साल रहिया हूंदा त उहो त नुक़सान त थियो न। बिल्कुलु नुक़सान थियो। पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन में मार्केटिंग जे शोबे में रहिया था। पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन जा पंहिंजा बि के जेके असास आहिनि, जेके पाकिस्तान जे अंदरि हुजनि या ॿियनि मुल्कनि जे अंदरि हुजनि, आहिनि, तमामु घणा आहिनि, जिन में जेको वॾो ज़िक्र हले थो रोज़वेल्ट होटल, न्यूयॉर्क मैनहट्टन में, पेरिस में हिकिड़ी आहे, कोशेयर ते हिकिड़ी होटल आहे, जी, वॾो प्लॉट आहे कराची में, कोयटा में, इस्लामाबाद में। कुझु मुल्कनि में घर PIA वठी छॾिया हुआ पंहिंजे जनरल मैनेजरनि लाइ, मैनेजर्स जे लाइ, उहे आहिनि। ऐं
उन खां अलावा हाणे जीअं असांजो अॻियो MD साहिबु आयो त ख़बर पई त उन जे अचण खां 10 साल अॻे PIA कुझु जहाज़ वरिता हुआ, अच्छा उन्हनि जी का सिक्योरिटी डिपॉज़िट रखाई ऐं उहा हिननि क्लेम ई कोन कई, सही जेका हुन अची क्लेम कई नदीम यूसुफ़ज़ई साहिबु, जी जी वरी उहा उन अची वरिती। त हिकिड़ा असां साहिब आहिनि, हिकिड़ियूं इहे शयूं पियूं, पर उन्हनि खे लुक आफ्टर करण लाइ सही प्रोफेशनल ऐं कम जो माण्हू खपे, कम जो माण्हू प्रोफेशनलिज़म खां सवाइ त कमु न थी कमु न सघंदो। थींदो। बिल्कुलु सर, हिकिड़ी मैक्सिमम हिकिड़ो जेको डोमेस्टिक फ्लाइट आहे या उन खां पहिरीं बोइंग आहे या उन खां हैवी बोइंग आहे, उहो उनजी घणी कॉस्ट हूंदी आहे फी जहाज़ जी? इहो असां कॾहिं कढियो कोन्हे, अच्छा इहो कढंदा हुआ, कॉस्टिंग सेक्शन ई अलॻि हो, सही। फाइनेंस डिपार्टमेंट जनरली जो। हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो ॿुधां, तव्हां त असां जहिड़ो माण्हू ॿुधे थो अर्बन में आहे त अर्बन में कोन हूंदी, हा पर उनजो सॼो कॉस्ट में सभु शयूं ईंदियूं आहिनि, फ्यूल ईंदो आहे ऐं जहाज़ जेको जीअं पाण डेप्रिसिएशन कढंदा आहिनि, जी जी हा जे गाॾी वरितीसीं त पहिरें साल 20% निकिरी विया, हा हाणे बाक़ी वञी 80% बचियो, हा ॿिए साल वरी 20% निकिरी विया, 5 सालनि खां पोइ गाॾी अची वई ज़ीरो ते। सही तीअं जहाज़ जो बि इहो हिकिड़ो त डेप्रिसिएशन निकिरंदो आहे। सही हिकिड़ो ॿियो जेको जहाज़ हलंदो आहे, पार्ट्स वग़ैरह चेंज थींदा आहिनि। हिकिड़ो जेको अमलो उन ते कमु थो करे, उनजी सैलरी उन ड्यूरेशन में जेको फ्लाइंग अवर्स आहिनि। फ्लाइंग अवर्स आहिनि। हिकिड़ो जेको खाधो पैसेंजरनि खे ॾिनो थो वञे, छा छा थो ॾिनो वञे, उहो सॼो कास्ट में ईंदो आहे। उहो त ज़ाहिर यूटिलिटीज़ वग़ैरह इहे, मूं ॻाल्हि इहा कई सर, नओं जॾहिं जहाज़ परचेस करे थी PI या XYZ टॉप कंपनी, उहो मैक्सिमम घणे चार्जिस हूंदी आहे हुनजी, या उहे कहिड़ी कंपनीज़ ठाहिनि थियूं जहाज़? बोइंग अमेरिका ठाहे थो, बोइंग अमेरिका ठाहे थो, एयरबस यूरोप ठाहे थो, एयरबस यूरोप ठाहे थो। यूरोप जा कुझु मुल्क हा गॾिजी करे उहे सही। ठाहिनि था। उनजी माना मैक्सिमम कॉस्ट केतिरी हूंदी आहे? इहो सीटियूं डिपेंड कंदो आहे, अच्छा कहिड़ो केतिरो आहे, कहिड़ो कीअं आहे। हा तव्हांखे अहिड़ा बि जहाज़ मिलंदा जंहिंमें 10-12 सीटूं आहिनि जी ऐं उहो बोइंग जो इंजन आहे। अच्छा बोइंग इंजन आहे बोइंग हुनमें। जो इंजन आहे। सही, उहो असांजे स्पेशली हूंदो चीफ आहे। मिनिस्टर सिंध वटि मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो आहे, चीफ मिनिस्टर बलोचिस्तान वटि बि अहिड़ो आहे। सही त अहिड़ा अहिड़ा जहाज़ हूंदा आहिनि जिन में इंजन वॾो आहे, सीटूं घटि आहिनि। सही अॻे सेसना हूंदा हुआ, सेसना नंढो जहाज़ थींदो हो, 4-5 सीटुनि वारो। ऐं हींअर जेके आहिनि से बोइंग इंजन अची विया आहिनि ऐं सही। डिफरेंट क़िस्म जा आहिनि। पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन में सियासी मुदाख़लत तव्हां केतिरी ॾिठी साईं? सियासी त बहरहाल हमेशह रही आहे, मथां खां वठी हेठि ताईं, पर कुझु जेके शुरू अहिड़ियूं बि पोस्टूं हुयूं जेके बिग बॉसिस अहिड़ियुनि जॻहियुनि ते हुआ, उहा शइ मञींदा ज़रूरु हुआ, पर हू कोशिशि कंदा त प्रोफेशनल माण्हू उन जाइ ते ज़रूरु हुजे, जिते ख़ासि करे रेवेन्यू अच्छा तमामु वधीक आहे। सही त उहो तव्हांखे हाणे दुबई लाइ केरु कोन विलिंग हूंदो, हर सही माण्हू चाहींदो, मूं त चयो त मूंखे छॾियो दुबई, मूंखे जे वरी बि जिदो ॾियो त वञा, सही पर वरी बि जे मूंखे ॾिनो वियो त अलहमदिल्ला जॾहिं महीने जे अंदरि अंदरि सभु फ्लाइटूं रिवाइव थी वयूं ऐं पैसेंजर अची विया हलिया, वरी जे मूं चयो हज जूं फ्लाइटूं वापसि ख़ाली पियूं अचनि, मूंखे ॾियो त भरे ॾियां, त वरी उहो 170 वारा जहाज़ ईंदा, उन जॻह ते मूं 400 वारा भरे मोकिलिया। अच्छा त हर माण्हू चाहींदो, जेको बॉस हुजे, या जीअं मूं घुराए चयो वियो ऐं छुटी ॾियोसि त कराची जॉइन कर, वञी सुभाणे चार्ज वठि, मुंहिंजी त अञा छुटी आहे हफ़्तो, न सुभाणे चार्ज वठि। वरी मथां इहो चयो वियो त असां 3 फ्लाइट लंडन जी लॻाई आहे, असांखे तो में उमेदु आहे तूं 3 फ्लाइटूं भरे ॾींदे। सही। त प्रोफेशनल माण्हूअ खे पाण ई मिलियो थो वञे। साईं शोएब अख्तर शाह जेतिरो वक़्तु सर्विस कई, उन सॼी सर्विस में कहिड़ो प्राइम मिनिस्टर सुठो आयो जंहिं पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन जे लाइ सुठो कमु कयो? नॉर्मली कोशिशि सभिनी कई आहे, मोहतरमा त एॾी वॾी कोशिशि कई, बेनज़ीर भुट्टो साहिबा, हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो PIA में जेको मुख़ालिफ़ हुयो, अच्छा पोइ ख़बर पयसि त PIA छो नथी सही हले, त उनखे बि घुराए अची त मूंखे ख़बर आहे तूं मुख़ालिफ़ आहीं, पर हीअ क़ौमी एयरलाइन आहे, हिन खे पेरनि ते बीहारणो आहे। वाह वाह उनखे रखी DMD करे रखी आहे, उनखे चई त PIA खे हलायो। सही। ॿियनि बि जेको आहे सो कोशिशि सभिनी कई आहे, ऐं उते अचण जे हिसाब सां तक़रीबन सभु ज़ियारतुनि ते बि आया रहिया आहिनि, पर जेका सभिनीनि खां वधीक ज़ियारत, अलाह साईं जन्नत में जॻहियूं ॾे, मीर ज़फ़रुल्ला ख़ान जमाली वाह वाह ईंदो हुयो त वञण जो नालो ई कोन वठंदो हुयो, मदीने शरीफ़ में। मदीने शरीफ़। सुभान अल्लाह। पोइ चइबो हुअसि त साईं सभु परेशान आहिनि, ॾिसी खिली चवंदो हा इहो आहे, पर हाणे जॾहिं इजाज़त मिलंदी बाबा तॾहिं वञिबो।
वाह वाह मीर साहब वाह वाह तमामु वाह आशिक़ रसूल वाह वाह हुयो। वाह वाह। अलाह साईं जन्नत में जॻहियूं ॾेसि। हा हा, साईं शोएब अख्तर छा प्रोफेशनल ॻाल्हियूं थी वियूं, जॉब जे हवाले सां ॻाल्हियूं थी वियूं, कुझु पंहिंजे बारे में ॿ चारि ॻाल्हियूं, रिटायरमेंट खां पोइ भला छा था करियो? अलाह साईं जी महिरबानी आहे, सभिनी फर्ज़नि खां सिबक़दो शयूं। अच्छा माशाल्लाह। अलाह साईं हिकिड़ो पुटु 3 न्याणियूं ॾिनियूं आहिनि हा ऐं पुट खे भला साईं पंहिंजा 2 पुटड़ा ऐं हिकिड़ी न्याणी आहे, माशाल्लाह। नंढा आहिनि, न्याणियूं पंहिंजे घरनि में आहिनि। सुभाणे अल्लाह। ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां त मूं जे MBA कई त मुंहिंजा ॿार बि सभई MBA आहिनि। अच्छा पोइ मुंहिंजे पुट बि MBA कई इसरा मां, त न्याणी बि MBA कई, आख़िरी धीअ त कराची ज़ेबिस्ट मां MBA कई। सही। उहे सभु पंहिंजनि घरनि में ख़ुशि आहिनि, पंहिंजनि ॿारनि सां, पंहिंजे घर वारनि सां, ऐं ॾाढी सुकून वारी लाइफ आहे। वाह वाह। अलाह खे यादि करे वेठा हूंदा आहियूं। थोरो घणो बनी ॿारो पाण रखियो आहे, उते ई चकर हणी अचिबो आहे। जेॾी महिल सकरंड वञणु थींदो आहे उते बि आहे, तक़रीबन सुबुह जो वञी शाम मोटी अचिबो आहे। सही। ऐं शुरू खां वठी इहो मुंहिंजो ट्रेंड रहियो त पंहिंजनि में मिट माइट ॻोठ जा यार दोस्त सभु उथण वेहण जो, मरणो आहे परणो आहे, शादी ग़मी बीमारी, ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो साॻियो कमु जारी आहे। सोशल लाइफ जेका सोशल लाइफ हले थी। जेको सही। पुट खे छॾे ॾिनो आहे सियासत लाइ, अच्छा चवंदो रहंदो आहे त तव्हां भला, मूं चयो यार ही दौर वारो सियासत असांजी सियासत कोन्हे, अच्छा तूं अॻियां थी, तूं वेठो पाए। उहो सकरंड जो हाणे चेयरमैन आहे टाउन कमेटी माशाल्लाह सकरंड, ज़बरदस्त। ऐं चवंदो आहे त हिते तव्हां थोरा एक्टिव थियो, ही थियो। मूं चयो यार हाणे मुंहिंजे एक्टिव थियण मां फ़ाइदो कोई कोन्हे। हा पार्टी सां गॾु आहे, पार्टी हुन ते महिरबानी कई आहे, हुन करे पोइ इलेक्शन में बि पार्टी जो हुनखे इहो ई मथां खां पाकिस्तान इंस्ट्रक्शन पीपल्स हुया, पार्टी। पीपल्स पार्टी, त मटियारी में बि तव्हां असांजी फेवर करियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह उहा करे उनजो रिज़ल्ट सुठो पॉज़िटिव ॾिनोसीं उन्हनि खे। सही। ऐं उन खां अॻे इन्हनि कमनि में वञण जो ॾाढो इंट्रस्ट थोरो घणो जीअं नंढपण में थींदो आहे सही। उहो रहियो, हा, पर हाणे जेके हालात था ॾिसूं सही। उन हिसाब सां इहो आहे त बसि प्यार मोहबत वंडिजे ऐं उन में हलिजे। वाह 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 वाह। चईंद जी मानी खाइजे, 8-10 खे खाराइजे, खाराइजे। गॾिजी वेही कचारी हा कजे, हा बसि हाणे इहा ज़िंदगी ॾाढी सुठी। वाह वाह। साईं यकीनन ज़िंदगी सां ॾुख सुख सभु शयूं लॻा पियल आहिनि। इंसानु ख़ुशि बि थींदो आहे, उदास बि थींदो आहे, पर बिल्कुलु। साईं शोएब अख्तर छा उदास ज़माने में छा कंदा आहिनि? अलाह साईं उदास लम्हा हेसि, हा वालदेन जी वफ़ात थी त ॾाढा उदास थी वियासीं। बेशक। ख़ासि करे ताज़ो 2-2 साल अॻे वालदा जी वफ़ात थी त लॻे थो त घर ई ख़ाली थी वियो हलियो आहे। हा वॾे जी वॾी नज़र हूंदी बिल्कुलु आहे। बिल्कुलु। वालिद साहब जी त वफ़ात तमामु घणो अॻे 1989 में थी। सही। तो पर पोइ इहो आहे त अलाह साईं अहिड़ो को टाइम नथो ॾिए। अलाह ॿुधायोमांव न, सॼो अंग अंग जेको आहे न, हा वार वार अलाह अलाह हबीब जे करम में आहे। हा असीं एतिरो लहूं कोन हा जे हू अहिड़ी घड़ी कोन थो आणे, सही। बुक खणूं था ऐं दुआ क़बूल थिए थी। वाह 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 उहो वाह मालिकनि वाह। जा करम आहिनि। साईं वणंदड़ सफ़र कहिड़ो आहे तव्हांजो? वणंदड़ सफ़र कहिड़ो हूंदो जिते सॼी ज़िंदगी गुज़ारे, अधु ज़िंदगी हा गुज़ारे हा आयासूं। हा सभ खां वॾो उहो आहे। ॿियो आहे ज़ियारतुनि जो शौक़ु, वाह त वरी बि वञिबो। वाह। इराक जूं ज़ियारतूं कयल आहिनि, पर वरी ॿारनि खे वठी वञूं, वरी उन्हनि खे बि करायूं। ईरान अञा 2-2 दफ़ा वींदे वींदे रहिजी वियो आहियां, उहे ज़ियारतूं करे अचूं। हा ऐं मदीने पाक में बि अल्हम्दुलिल्लाह जेके शहर में अॻे ज़ियारतूं, हाणे त आस्ते आस्ते इलाही ख़तमु कयूं अथनि, सही। पर जॾहिं आऊं उते हूंदो हुउसि त तक़रीबन 32 खां 34 ज़ियारतूं हूंदियूं हुयूं मदीने पाक में। मदीने पाक में। अच्छा। मदीने पाक में त उहे जंहिं माण्हूअ खे थोरो अंदाज़ो हूंदो या ख़बर पइजी वई त हिनखे ख़बर आहे, त उहो चवंदो त असांखे तुर उहे ज़ियारतूं कराए। सुभाणे पोइ अल्लाह। 2 ॾींहं 3 ॾींहं लॻी वेंदा, थोरी थोरियूं करे हुननि खे ज़ियारत। हिकिड़ियूं त में हिननि जे त सभु को वठियो थो वञे, सही। को गाॾियुनि वारा बि वठियो था वञनि, पर कुझु अहिड़ियूं आहिनि जिते रेस्ट्रिक्शन बि हूंदी हुई वञण जी। बिल्कुलु। पर पोइ अलाह जी महिरबानी सां मूं पंहिंजे ॿारनि खे बि सभु करायूं। सुभाणे अल्लाह। ॿारनि खे हज बि करायो नंढपण में ई माशाल्लाह शुरू में, ऐं सीरिया जूं ज़ियारतूं बि करायूं मान। सही। इराक कोन हली सघियासीं, हाणे शौक़ु आहे त मदीने पाक बि वरी वञूं, घणो टाइम थी वियो आहे, सुभाणे अल्लाह वाक़ई। ऐं इराक बि वञूं। साईं साईं शोएब अख्तर शाह जी वणंदड़ सवारी कहिड़ी आहे? हूअं त तव्हां जहाज़नि में तमामु घणो घुमिया, पर हिकिड़ी माण्हूअ जी पसंदीदा सवारी हूंदी आहे। अहिड़ा के ख़ासि शौक़ु कोन्हनि। अच्छा। माण्हुनि खे खाधे जा शौक़ु हूंदा आहिनि, माण्हुनि खे सवारियुनि जा शौक़ु हूंदा आहिनि। सही असांखे फज़ीलत वारी गाॾी हुजे,
सही एसी हलेसि पियो, पर जेकॾहिं ॿाहिराड़ी में वञिणो आहे न बि हलेसि त शीशा बि लाहे हलिया वेंदासीं। वाह वाह ऐं मूं ॿुधायोमांव तव्हांखे शुरू में त कंहिं ज़माने में ज़मीनदारी कई त चवंदा त साईं कमंद पियो पोखिजे खट रखी ॾियूं, हा साईं पोतलो रखो। हां चवंदा न बाबा आउं त असां बने ते वियां थो, वाह वाह कमंद मत वाह सां वाह छिले वेठो खां थो। सही सो इहा कोशिशि कईसूं। कुदरती मूंखे मदीने में अहिड़ा माण्हू मिलिया त को चवंदो त यार मूं वटि ढगियूं आहिनि, ॿुधाए त छा करियूं। को चवंदो मूं वटि उठ आहिनि, तव्हां वटि पाकिस्तान में वॾा आहिनि ऐं वॾा वॾा ऑफिसर हूंदा हुआ। बिल्कुलु पर पोइ इन्हनि शयुनि जे करे उन्हनि जे सभिनीनि जे वेझो थी वियुसि। वाह 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 तो वाह अलाह साईं जो करम आहे, अहिड़ा शौक़ असीं धारियूं कोन जंहिंमें परी सही सुभाणे न हुजे त माण्हू परेशान थिए। सही साईं पसंदीदा लिबास कहिड़ो आहे तव्हांजो? लिबास नॉर्मली त भाए थो त मूंखे कोई 30-35 साल थी विया आहिनि त अछो लिबास आऊं पाईंदो आहियां, सलवार कमीज़ शलवार कमीज़। बस इहो ई पर जेकॾहिं ऑफिस में वेंदो हुउसि सही पोइ माण्हू वरी घणा ॾिठा आहिनि मूं त के जीन्स पाए वेंदा आहिनि या छुटीअ जे ॾींहुं जीन्स। मूं ज़िंदगी में जीन्स न पाती, अच्छा तव्हां पाती कोन पाती कोन। आउं फुल सूट पाईंदो हुउसि। 3 पीस पाईंदा चाहे मूंखे जेकॾहिं चवनि त छुटी वारे ॾींहुं बि ऑफिस अचिणो आहे न तॾहिं बि आउं सूट पाए वेंदो हुउसि, फुल सही सूट में। सही पोइ चवंदा यार छुटी वारे ॾींहुं कुझु डिस्कस कर, बाबा ऑफिस त अचिणो हुयो न। सही उहो ई आहे। मदीने पाक में हूंदो हुउसि त ऑफिस में पाए वेंदो हुउसि सूट। वरी जीअं रमज़ान हूंदो असर नमाज़ खां पोइ उथी घर वञी वरी शलवार कमीज़ अछी पाए वरी सिधो आराम, टोपी अछी पाए मथे में सिधो आराम। सुभान अल्लाह वाह वाह कॾहिं बि हरम पाक में बिना टोपीअ जे आउं न वियुसि। वाह वाह ऐं रोज़ राति जो ख़ासि करे इशा पढ़ी सलाम ते रोज़ वेंदो हुउसि। मालिकनि जो करम हो, हा हा घुराईंदा हुआ। हा हा पर इहो अछी शलवार कमीज़, इहो मथे में टोपी। साईं वणंदड़ ख़ुशबू कहिड़ी आहे तव्हांजी? ख़ुशबू मदीने पाक में रहियासीं त मुख़्तलिफ़ हुयूं। ऊद जी बि सुठी आहे सुभान अल्लाह वाह वाह ऐं मिक्स मदीना हिकिड़ो अतरु उते हिकिड़ो दोस्त हूंदो दुकान वारो, उहो ठाहींदो हुयो। उहो त तमामु बहितरीनु हूंदो हुयो। उन खां अलावा इहे अॼुकल्ह जा परफ्यूम जेके आहिनि सही इहे जुनैद जमशेद जा बि हाणे त अचनि था, हू सही ॿिया बि अचनि था। पोइ इहे परफ्यूमनि जो थोरो घणो शौक़ु आहे। पोइ इहो ख़ुशबू जो सही ख़ासि करे सही त सुनत बि आहे। सुरमू पाइणु सुनत आहे अल्हम्दुलिल्लाह। अञा ताईं मुंहिंजी आदत आहे त जुमे राति छंछरु राति ज़रूरु सुरमू सुरमू पाईंदुसि। पाईंदा आहियो वाह वाह ऐं उहो सुरमू पाइणु सुनत आहे। ख़ासि करे जेको बदर मां ईंदो आहे ब्राउन सुरमू, बदर मजा जेको नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुभान पाईंदा अल्लाह हुआ। सुभान अल्लाह ऐं मदीने पाक मां वठी बि ईंदो आहियां। ॿियो केरु वेंदो आहे पुछंदो आहे छा वठी अचां, हा इवन साईं जुनैद छा वेंदो आहे त चवंदो आहियां त हिकिड़ी वठी अचां बोतल कारो सुरमू, हिकिड़ो ब्राउन वाह वाह सुरमू, ऐं इहो ज़रूरु आउं पाईंदो आहियां। वाह वाह साईं ज़िंदगी में का बि शइ रिवाइज़ नथी थिए, मतिलबु कुझु शयूं थी वञनि थियूं पर ज़िंदगीअ जा उहे कहिड़ा पल जो दिलि चवंदी आहे मोटी अचनि त वाह वाह थी वञे। तव्हां ॿुधाए वेठो आहियां न, हा उहे पल आहिनि काबे जी ज़ियारत हा 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 ऐं रोज़े पाक में अंदर जी ग़िलाफ़, जेको अंदर वारो ग़िलाफ़ आहे झले उन में दुआऊं। हा 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 इहे पल वाह वरी वाह वाह घड़ी घड़ी अचनि घड़ी घड़ी अचनि। बिल्कुलु। साईं शाइरी वणंदी आहे तव्हांखे? मूंखे अचे बि कोन। न हूअं वणंदी आहे? वणण जो बि इहो आहे त ॿुधी वठंदा आहियूं, सही पर जीअं चइजे थो बाक़ाइदे। सही ऐं नवाब शाह जिमखाना जो सेक्रेटरी रहियुसि साईं मरहूम इरशाद अली शाह जज हूंदो, साईं इरशाद अली शाह इरशाद असां शाइर बि हूंदो। हा तमामु असांजो असां चई त ॿियूं दावतूं रखे थो हिते, तूं मुशाइरो रख। अच्छा साईं माण्हू ईंदा, चई इहो कमु तुंहिंजो आहे। डीसी साहिबु हूंदो चौधरी एजाज साहिबु महिरबानी हूंदो। मूं चवांसि साईं चयो मुशाइरो करणु, तूं अचु त माण्हू अचनि। हू जे आयो त 100 खनि माण्हू बची विया। सही ऐं चयोमांसि तेसी कोन उथंदे जेसी साईं न पढ़ी वठे, साईं खे मुंहिंजो घुमाए वठिजांइ। बहरहाल ॾाढो सुठो मुशाइरो थियो। वाह वाह मूंखे चई यार तूं थो चई त मूंखे शौक़ु कोन्हे, ही माण्हू मुंहिंजो तुंहिंजे करे सभु करे वरितोसीं। इहो आहे न त माण्हू हिकिड़ा लकीर जा फ़क़ीर हूंदा आहिनि, ऐं लकीर जो फ़क़ीर कोन आहियां। सही आउं चवां थो क़िस्मत में जेका शइ लिखियलु आहे पर कोशिशि माण्हू पाण करे, पाण करे सही अॻियां अलाह साईं जी मदद अची सही वेंदी आहे। साईं मौसीक़ी वणंदी आहे? केॾी केॾी महिल ख़ासि करे ग़ज़लूं। गज़लूं कहिड़ो फनकार वणंदो आहे? ग़ुलाम अली जूं ग़ज़लूं आहिनि, मुनी बेगम जूं ग़ज़लूं आहिनि, सही नहरा नूर जूं ग़ज़लूं, इहे कॾहिं कॾहिं को सही जेको शौक़ु। सफ़र में या ईअं माण्हू सफ़र में घणो करे आउं नातूं ॿुधंदो आहियां। अच्छा नातूं ॿुधंदा आहियो? फ़सीद्दीन सरवर्दी, सही ख़ुर्शीद मूं वटि तमामु घणो मदीने पाक ईंदो हो, पर अच्छा उन जूं सही वाह 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 सुभान अल्लाह। साईं फिल्मूं ॾिसंदा आहियो? न वरे थी विया फिल्मूं कोन।
इहो शौक़ु आहे। सही। किताब पढ़ंदा आहियो? किताब पढ़ंदो आहियां, तारीख़ी ऐं ॿिया इस्लामी। सही। कहिड़ो पसंदीदा लेखक आहे तव्हांजो? तारीख़ी किताब ख़ासि करे आउं वठंदो आहियां सिंध ते, से बि ख़ासि करे असांजे खिते ते। सही। उन में को ख़ासि लेखक कहिड़ो मूंखे कोन्हे, जंहिंजो बि हूंदो आहे उहो पढ़ी वठंदो आहियां। बाक़ी सही। जीअं मूं वठी पाण रखिया आहिनि, क़ुर पाक जो तफ़सीर आहे सही। अल्लामा शबीर अहमद उस्मानी जो, सही। या बेश्ती ज़ेवर आहे, या सही। नजुल बलागा आहे, सही। सिंधीअ में बि आहे, बिल्कुलु। ऐं इन्हनि खे केॾी केॾी महिल पढ़ंदो आहियां। कहिड़ी तबियत जा माण्हू वणंदा आहिनि? तबियत असां सां तक़रीबन हर माण्हू जी तबियत लॻियो वञे, छो जे फ़क़ीरी रंग आहे। फ़क़ीरी रंग आहे, जेको अचे थो बाबा बिस्मिल्लाह। उते बेटाई साहब ते हिकिड़ो दफ़ो वियुसि त पे राग हलियो, सो राग कुंड ते वेही ॿुधमि, कंहिं सुञातो, अड़े साईं तव्हां, यार मूंखे छॾे ॾे, त मज़ो पियो अचे, थोरी देरि विया तूं, अधु कलाक खनि वेही ऐं हलियो। ॾाढी कोशिशि कई, मूं चयो महिरबानी करे माठ करे वेही रहो, जेको मज़ो हिते पियो अचे न उहो हुते कोन मिलंदो। हा, उते वञे त हू पियो ॾिसे, हू पियो ॾिसे, उहो असां बाबा चङो मुड़ुस करे विच ते विहारियो, तूं हाणे हुतां हुनजी अखि हुनजी, चङे मुड़ुस खे छॾ, पासे ते वेठा आहियूं, ॾाढो मज़ो पियो अचे। साईं शोएब अख्तर जा ज़िंदगीअ सां कई ख़ूबसूरत एहसास जुड़ियल आहिनि, उन्हनि में प्यार बि हिकिड़ो ख़ूबसूरत एहसासु आहे, मोहबत बि एहसासु आहे। मोहबत यकीनन घणनि शयुनि सां थिए थी, हाणे जेके मालिकनि करीमनि सां मोहबत आहे, अलाह साईं सां मोहबत आहे, या हुननि जे घर सां पंथनि पाक सां, उहा त मोहबत आहे ई आहे। पर ज़िंदगी जे असीं हिकिड़े अहिड़े मक़ाम मां गुज़रंदा आहियूं जॾहिं नौजवान हूंदा आहियूं, बिल्कुलु कंहिं न कंहिं माण्हूअ सां मोहबत थींदी आहे। साईं शोएब अख्तर शाह खे भला कॾहिं कंहिं इंसान सां मोहबत थी? मोहबत जो टाइम हो जॾहिं यूनिवर्सिटी पहुतासीं, शादी थी वई, वरी फ़िक्र इहो लॻी वियो त आउं मटियारी मां पढ़ी आयो आहियां, मूंखे हिते महिनत करणी आहे। सर्वाइव जंहिं करिणो आहे। मुंहिंजो भाउ पढ़ियो सेंट बोनाइंचर मां वॾो, मुंहिंजा मारोट पढ़िया, ऐं मां साथ हिकिड़ो पढ़ियो पब्लिक स्कूल मां, असां गॾु तक़रीबन जिन एंटर जी कई, जी। हिकिड़ो पढ़ियो कैडेट कॉलेज पिटारे मां, हिकिड़ो शोएब शाह मटियारी मां। पर ख़ुदा कयो त जेॾी महिल रिज़ल्ट आयो मैट्रिक जो या पोइ वरी इंटर जो, त को ख़ासि फ़र्क़ु कोन हो हुननि में असां में। पोइ इहे ई दिमाग़ में ॻाल्हि हुई त न, मूंखे करे ॾेखारिणो आहे त आउं बि पढ़ी सघां थो यूनिवर्सिटी में। जॾहिं मार्क्स भले तव्हांजो इंग्लिश मीडियम हो शुरू में, मुंहिंजो मटियारी में सिंधी मीडियम हो, पर असीं करे था सघूं। पोइ इन तगो दौड़ में न उहो ॾींहं गुज़री विया, गोल्डन ईयर विया गुज़री, गोल्डन ईयर गुज़री विया। वरी जायासीं MBA, त उहे बि गुज़री विया, पढ़ाई में स्ट्रगल में। वरी उतां निकितासीं, लेक्चरर थियासीं, त बाबा हाणे उस्ताद थी आया आहियूं त थोरो इज़त सां, असांखे उस्तादी मुंहिंजी हली आहे 5-6 महीना। अच्छा बसि इन विच में मूंखे PIE में जॉब मिली वई। सही। वरी वञी PIE में जॉब मिली, रेपुटेशन ठाहिणी हुई, इज़त हुई हिकिड़ी। नवाब शाह में मैनेजर थी आयुसि, नवाब शाह में बि VIPs पिया जहाज़ मां लहनि, कनि शहर जा माण्हू पिया अचनि, वठण पिया अचनि, छॾण पिया अचनि। हाणे जेकॾहिं आऊं पंहिंजी पाण इज़त माण्हू ठाहींदो आहे, अहिड़ो को कमु न करे जे केरु आङुर खणे। बेशक अलाह साईं जो करम आहे त हेसि ताईं भला साईं भरम रखियो आहे, अॻियां भला आहे, गुनाहगार माण्हू आहे पर मालिक पंहिंजो भरम रखंदो। साईं शोएब अख्तर शाह नौजवाननि जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ, सॼे मुआशिरे जे लाइ साईं शोएब अख्तर शाह जो कहिड़ो पैगाम हूंदो? मुंहिंजे तरफ़ां पैगाम सभिनी नौजवाननि लाइ ऐं दोस्तनि लाइ, साथियुनि लाइ इहो ई आहे त महिनत करियो ऐं पंहिंजो पाण खे प्रोफेशनली साउंड करियो। जंहिं बि फील्ड में हुजो उन जी ॼाण रखो। ऐं हींअर जेको दौरु आहे न, वधि में वधि सिफ़ारिश हले थी त सिफ़ारिश में इन थी वञो त अॻियां पंहिंजो पाण खे मञरायो, अॻियां उहे शयूं पाण महिनत करे करियो। छो जे अॼु जे दौर में मोबाइल वधीक आहे, महिनत घटि आहे। तंहिंजे लाइ मुंहिंजी इहा ई सलाह असां सभिनीनि खे आहे त महिरबानी करे पंहिंजो पाण खे मञरायो, ऐं जंहिं फील्ड में कमु करियो था, जंहिं फील्ड में आहियो, कोशिशि करे उन जी ॼाण रखो ऐं पंहिंजो पाण खे साबित करे ॾेखारियो। महिरबानी। नाज़रीन, अॼु जेका असांजी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन जे अॻूणे जनरल मैनेजर सिंध सां जेका मुलाक़ात हुई, पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी मुलाक़ात में ॿी कंहिं शख़्सियत सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त, अला भाई। साईं शोएब अख्तर शाह, आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांखे टाइम ॾिनो बज़म महिराण खे, पंहिंजे मसरूफ़ घड़ियुनि में